अस्सलाम वालेकुम वेलकम साला पर इंसाइक्लोपीडिया चाला खुश है तो भी सही अज पाण मिलियन ते एक प्रॉब्लम कंदा से मिलियन ते ही वीडियो तो बाबा मिलियन में कीअं कैलकुलेट कजन सफ़ा सवलो मिलियन या बिलियन में तकरीबन कैलकुलेशन जी थींदी आहे उहा हाणे मिलियन ऐं बिलियन में मथी लेवल ते थींदी आहे। ही पाण खे अचणु सफ़ा ज़रूरी आहे ऐं आहे बि सफ़ा सवलो, को मुश्किल ई कोन थींदी इन वीडियो ते ॾिसण खां पोइ। इंशाल्लाह जेकर वीडियो पूरी ॾिसंदव तो इंशाल्लाह को मसलो ई कोन थींदो। सभिनी खां पहिरियों तो पाण खे जेका एका ॾाका जेका पाण पहिरीं क्लास खां वठी सिखंदा आहियूं हू यादि हुअणु खपनि। कहिड़ा आहिनि? एका ॾाका, सौ, हज़ार, 10,000, लख, 10 लख, करोड़, 10 करोड़, अरब। ठीकु आहे, हीअ त पाण खे पक्का पक्का यादि हुअणु खपनि। हुन खां पोइ हाणे पाण यादि छा करिणो आहे? हीअ त पाण खे यादि हूंदा, जेकर न आहिनि त सभिनी खां पहिरियों हीअ यादि करे वठो। एका ॾाका, 100, 1000, 10,000, लख, 10 लख, करोड़, 10 करोड़, अरब। ईअं स्पीड में यादि हुअणु खपनि, जीअं को बि हिन में हू न हुजे त बाबा हिन खां पोइ कहिड़ो ईंदो। हुन खां पोइ पाण हीअ जेको मथियो लिखियलु आहे मिलियन वारो, हू पाण खे यादि करिणो आहे। एका ॾाका, 100, 1000, 10,000, 100,000, मिलियन, 10 मिलियन, 100 मिलियन, बिलियन। ही भी पाण खे इन तरीक़े सां यादि करिणो आहे। ही यादि थी वियो त हर प्रॉब्लम तव्हां पाण ई आसानी सां करे वेंदो। सही आहे। ही तव्हांखे पहिरियों यादि हूंदो लखनि वारो, ठीकु आहे, लखनि करोड़नि वारो। बाक़ी ही मिलियन वारो, एका ॾाका, 100, 1000, 10,000, 100,000, मिलियन, 10 मिलियन, 100 मिलियन ऐं बिलियन। ही तव्हांखे हाणे यादि करिणो आहे। ठीकु आहे। हाणे पाण ही हिन मां मिसालूं कुझु कयूं था। सभिनी खां पहिरियों हिन खे पाण जेको मिलियलु आहे हिन खे पाण लखनि वारे नमूने में लिखंदासीं ऐं कामा ॾेई ॿुधाईंदासीं बाबा ईअं ई पढ़िबो, लिखी वठंदासीं। हुन खां पोइ पाण हिन खे मिलियन ऐं बिलियन वारे तरीक़े सां कंदासीं। सभिनी खां पहिरियों हीअ आहे। हिन में ॾिसूं पाण पहिरियों जेकी पाण एका ॾाका सिखंदा आहियूं हू करे वठूं। एका ॾाका, 100, 1000, 10,000, लख, 10 लख, ठीकु आहे, 20 लख थी वियो। ऐं कामा पाण कहिड़े हिसाब सां ॾींदा? कामा पाण हिन में पहिरीं जेको आहे एका ॾाका, 100, एका ॾाका, 100, हिते पहिरियों पाण कामा ॾींदा। हुन खां पोइ पाण ॿिनि नंबरनि खां पोइ कामा ॾींदा। एका ॾाका, 100, 1000, 10,000, हिते कामा ॾींदीसीं। एका ॾाका, 100, 1000, 10,000, लख, 10 लख, ठीकु आहे। ही थी वियो बाबा लखनि में। हाणे जेकॾहिं पाण हिन खे मिलियन में लिखंदासीं त हिकु भेरे वरी लिखी वठूं। लिखजी वियो, ठीकु आहे। हाणे पाण जेकॾहिं हिन खे मिलियन में लिखंदासीं त पोइ कामा कीअं ॾींदासीं, कीअं काउंट कंदासीं हिन खे? एका ॾाका, 100, ही ते कामा अची वियो। एका ॾाका, 100, 1000, 10,000, 100,000, 100,000, ऐं हुन खां पोइ छा ईंदो आहे? मिलियन डायरेक्ट। एका ॾाका, 100, 1000, 10,000, 100,000, मिलियन डायरेक्ट। ही पाण ॿुधाए सघूं था त बाबा ही जेको आहे ही 2 मिलियन आहे। सही आहे। ऐं मिलियन में जेका कामा आहे हू टिनि खां बाद में ईंदो आहे, टिनि अंगनि खां पोइ। ऐं जेको पहिरियों पाण लखनि में पढ़ी आहियो हुन में शुरू वारो जेको 100 ताईं हू टिनि खां पोइ ईंदो आहे, टिनि खां पोइ, हुन खां पोइ ॿिनि खां बाद में कामा ईंदो वेंदो। हाणे ही पाण ॾिसी वठूं। हिकु पहिरियों जीअं पाण लखनि में पढ़ंदा आहियूं उहे पाण कामा ॾींदासीं, हुन खां पोइ मिलियन वारा ॿीहर लिखी पोइ ॾींदासीं कामा। एका ॾाका, 100, ही कामा अची वियो। 1000, 10,000, लख, 10 लख, कामा अची वियो। ठीकु आहे। हाणे पाण जेकॾहिं हिन खे मिलियन में ऐं बिलियन में लिखूं त पोइ कीअं लिखंदासीं? पहिरियों ईअं सिधो लिखी वठूं बग़ैर कामा जे। हाणे बाबा वो मिलियन वारे करे वठूं। एका ॾाका, एका ॾाका, 100, 1000, 10,000, 100,000, मिलियन, 10 मिलियन, ठीकु आहे। ही थी वियो। पाण खे पढ़ंदासीं हिन खे कीअं? एका ॾाका, 100, 1000, 10,000, 100,000, मिलियन, 10 मिलियन, 15 मिलियन, 300,000, 340, ठीकु आहे। पढ़ण जो तरीक़ो छा आहे? एका ॾाका, 100, 1000, 10,000, 100,000, मिलियन, 10 मिलियन, 15 मिलियन, 300,000, 340, हिन खे पाण ईअं पढ़ंदासीं। ठीकु आहे। हुन खां पोइ ही ॾिसी वठूं। एका ॾाका, 100, 1000, 10,000, लख, 10 लख, करोड़, 10 करोड़, हिन खे पाण कीअं पढ़ंदासीं? 35 करोड़, ठीकु आहे। 35 करोड़, 4,80,115,
ऐं जेकॾहिं हिन खे पाण मिलियन में लिखूं लिखियो अथोसीं। हाणे मिलियन वारी एका ॾाका करे वठूं। एका ॾाका 100 हज़ार 10,000 100,000 मिलियन 10 मिलियन 100 मिलियन। एका ॾाका 100 हज़ार 10,000 100,000 मिलियन 10 मिलियन 100 मिलियन। 350 मिलियन 480,000 115 सही थी वियो। हाणे ही ॾिसी वठूं हिन में एका ॾाका 100 कामा अची वियो, हज़ार 10,000 लख 10 लख किरोड़ 10 किरोड़ ऐं अरब। ही पंहिंजो 1 अरब थी वियो। हिन खे जेकॾहिं पाण मिलियन ऐं बिलियन में लिखी वठूं त पोइ कीअं थींदो? ठीकु। हाणे मिलियन वारी एका ॾाका पाण करे वठूं। एका ॾाका 100 हज़ार 10,000 100,000 मिलियन 10 मिलियन 100 मिलियन ऐं बिलियन। एका ॾाका 100 हज़ार 10,000 100,000 मिलियन 10 मिलियन 100 मिलियन ऐं बिलियन 1 बिलियन। ही पंहिंजो 1 बिलियन थी सफ़ा सवलो आहे नी। हाणे पाण ही पंजो करे वठूं। एका ॾाका 100 हज़ार 10,000 लख 10 लख किरोड़ 10 किरोड़ ऐं अरब। ठीकु आहे। 1 अरब 28 करोड़ 4 लख 30,000 ऐं 17। ठीकु आहे। हाणे पाण जेकॾहिं हिन खे मिलियन में करे वठूं त पोइ एका ॾाका 100 हज़ार 10,000 100,000 मिलियन 10 मिलियन 100 मिलियन ऐं बिलियन। 1 बिलियन 280 मिलियन 430,000 ऐं 17। ठीकु आहे। ऐं आख़िरी जेको आहे हिन खे पाण कीअं कंदासीं? एका ॾाका 100 हज़ार 10,000 लख 10 लख ऐं किरोड़ 1 किरोड़ थी वियो। ऐं जेकॾहिं पाण हिन खे मिलियन में लिखंदासीं त पोइ एका ॾाका 100 हज़ार 10,000 100,000 मिलियन 10 मिलियन मतिलबु 10 मिलियन ही पंहिंजो थी वियो। हिन खे पाण जेकॾहिं पढ़ूं त 10 मिलियन पाण खे पढ़ंदासीं मतिलबु 10 मिलियन। ठीकु आहे। उमेदु आहे ही जेको ईअं हल करण ई त तव्हांखे अची वियो हूंदो। तव्हां करिणो छा आहे, जेकी बि तव्हांखे रक़म मिलियल आहे जेकॾहिं हू लखनि में ॿुधाए थो, जीअं ही पाण पहिरियों हिते ही करोड़नि में ॿुधायल आहे या लखनि में ॿुधायल आहे, त हुननि खे तव्हां हिन तरीक़े सां मिलियन वारे तरीक़े सां पढ़णु शुरू कंदो। जीअं हिते एका ॾाका 100 हज़ार 10,000 लख 10 लख किरोड़, हू चए थो बाबा 1 करोड़ 53 लख 340, हिन खे मिलियन में कन्वर्ट करे ॾेखारियो। तव्हां कुझु न आहे करिणो, ख़ाली हुनखे एका ॾाका 100 हज़ार 10,000 100,000 मिलियन ऐं 10 मिलियन हिन तरीक़े सां पढ़ी कामा ॾेई तव्हां हुनखे ॿुधाईंदो त बाबा ही घणा थिया। एका ॾाका 100 हज़ार 10,000 100,000 मिलियन 10 मिलियन 15 मिलियन 300,000 340 थिया। ईअं तव्हां करे सघो था। बाक़ी हिते समराइज़ करे पाण लिखी बि सघूं था। ऐं जेकॾहिं ईअं लिखी वठो तव्हांखे सफ़ा सवलो थींदो त बाबा ही 10,000 ताईं त 10,000, एका जे हेठि ॾाका ॾाका जे हेठि 100 जे हज़ार जे 10,000 हेसि ताईं त साॻियो आहे ॿिन्ही में। ठीकु आहे। बाक़ी जेको आहे जेको पुराणी पाण सिखंदा हुन में लख जेको आहे मिलियन वारे में 100,000 जे बराबरि। ऐं ही ॾिसो मिलियन हुन में 10 लख मतिलबु 10 लख हूंदा आहिनि। 10 मिलियन छा जे बराबरि हूंदो आहे? करोड़ जे। 100 मिलियन छा जे बराबरि हूंदो आहे? 10 करोड़ जे। ऐं 1 बिलियन जेको बराबरि हूंदो आहे 1 अरब जे। हितां ई ॾिसी तव्हां ॿुधाए सघो था बाबा 1 मिलियन में घणा लख हूंदा आहिनि? ही मिलियन आहे नी। 1 मिलियन में घणा लख थी विया? 10 लख। ऐं 10 मिलियन में घणा ईंदा?
1 करोड़ ईंदो। 100 मिलियन में घणा ईंदा 10 करोड़ हूंदो। ऐं 1 बिलियन में घणा अरब हूंदा 1 बिलियन। 1 बिलियन में घणा अरब हूंदा 1 अरब। जेतिरा बिलियन ओतिरा अरब। ठीकु आहे। ऐं हीअ बि लिखियो अथऊं बाबा जेकॾहिं 1 मिलियन में घणा लख हूंदा आहिनि 10 लख। 10 लख हूंदा आहिनि 1 मिलियन में। ऐं 1 जेको बिलियन आहे हू बराबरि हूंदो आहे 1 अरब जे। ऐं अधु मिलियन छा जे बराबरि हूंदो 1 जॾहिं मिलियन 10 लख जे आहे त अधु जेको आहे हू 5 लख जे बराबरि। ठीकु आहे। अञा बि कोई मसइलो हुजे त कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। ख़ुदा हाफ़िज़।